नाज़रीन हाणे अव्हांखे रांदियुनि जी ख़बरुनि बाबति ॿुधायूं त ऑस्ट्रेलियावी वुमेन टीम पाकिस्तान खे पहिरीं T20 मैच में 8 विकेट्स तां हाराए छॾियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया पाकिस्तान 118 रन्स स्कोर कयो। उमैमा सुहेल 30, आयशा नसीम 24 रन्स ठाहियूं। ऑस्ट्रेलिया जे मैगन स्कॉट 5 विकेट्स वरितियूं। अव्हांखे ॿुधायूं त ऑस्ट्रेलिया टारगेट 14 ओवर्स में 2 विकेट्स ते पूरो कयो। अलसली 57, एशलेग कार्डनर 30 रन्स स्कोर कयूं आहिनि। अव्हांखे आम ख़बर खां आगाह कयूं त ऑस्ट्रेलिया वुमेन टीम पाकिस्तान खे पहिरीं T20 मैच में 8 विकेट्स तां हाराए छॾियो आहे। ऑस्ट्रेलिया वुमेन टीम पाकिस्तान जे ख़िलाफ़ खेली हुई। अव्हांखे ॿुधायूं पिया ऑस्ट्रेलिया वुमेन टीम पाकिस्तान खे पहिरीं T20 मैच में 8 विकेट्स तां हाराए छॾियो। पाकिस्तान 118 रन्स स्कोर कयो। उमैमा सुहेल 30, आयशा नसीम 24 रन्स ठाहियूं। ऑस्ट्रेलिया जी मैगन स्कॉट 5 विकेट्स वरितियूं। अपडेट्स मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो स्पोर्ट्स एंकर मुजाहिद सोलंकी। जी मुजाहिद, कहिड़ा तफ़सील आहिनि? अजी सबा वनडे सीरीज़ में पाकिस्तान खे वाइट वॉश कंदड़ ऑस्ट्रेलियाई टीम अॼु 3 T20 मैच से बदल सीरीज़ जी पहिरीं मैच में भी पाकिस्तान खे तमाम बुरी शिकस्त ॾिनी आहे। 8 विकेटुनि तां पाकिस्तान वुमेन टीम खे शिकस्त ॾेई छॾी आहे। ऑस्ट्रेलिया जी वुमेन टीम अॼु पाकिस्तान वुमेन टीम जी कप्तान बिस्मा मारूफ टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो, जेको ग़लति साबित थियो ऐं मुक़ररु 20 ओवर्स में पाकिस्तानी टीम सिर्फ़ 118 रन्स स्कोर करे सघी, जंहिंमें उमैमा सुहेल 30 रन्स जी इनिंग केॾी, आयशा नसीम 24, जवेरिया खान 16 रन्स स्कोर करे नुमाया बैटर रहियो। ऑस्ट्रेलियाई टीम पारां मैगन स्कॉट जेको आहे सो शानदार बॉलिंग जो मुज़ाहिरो कयो ऐं 5 विकेटूं हासिल कयूं, जॾहिं त एलसी पेरी ऐं अलाना किंग जे हिसे में 2 विकेटूं आयूं। ऑस्ट्रेलिया जी वुमेन टीम खे जॾहिं 119 रन जो टारगेट मिलियो त उन्हनि उहो टारगेट 13.4 ओवर्स में सिर्फ़ 2 विकेटुनि जे नुक़सान ते पूरो करे मैच में कामयाबी हासिल कई। एलसी पेरी 57 रन जी इनिंग खेॾी, एशले कार्डनर 30 रन स्कोर करण में कामयाब रही, जॾहिं त थेलिया मेगरा ऐं मैग लाइनिंग 14 रन स्कोर करे नुमाया बैटर रहियो ऐं पाकिस्तान पारां निदा डार ऐं सादिया इकबाल 1 विकेट हासिल करण में कामयाब रहियो। अहिड़ी तरह सां पाकिस्तान वुमेन टीम खे ऑस्ट्रेलियाई टीम 3 T20 मैचेस ते बदल सीरीज़ जी पहिरीं मैच में 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई सीरीज़ में ॿुड़ी जी भेट में 1 मैच जी बरतरी हासिल करे वरिती आहे। जी मुजाहिद सोलंकी, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।